छो तूं विसारे वेठो आहीं पंहिंजी ॿोलीअ खे जानी। छो तूं विसारे वेठो आहीं पंहिंजी ॿोलीअ खे जानी। तूं बि चवो मां बि चवां, तूं बि चवो फ़ख्र सां, हा मां सिंधी आहियां, ओ ओ हा मां बि सिंधी आहियां। जय झूलेलाल। सिंधी आहियां, मां सिंधी आहियां चवणु केॾो आसान आहे। हा मां सिंधी आहियां सभई चवंदा आहियूं, पर असां पंहिंजी ॿोलीअ खे बचाइण लाइ कुझु बि न कंदा आहियूं। कई सिंधियुनि त सिंधी ॻाल्हाइण छॾे ॾिनी आहे, कई सिंधियुनि त घर में ॿारनि खे सिंधी ॿोली सेखारणु छॾे ॾिनी आहे। ईअं न करिणो खपे। जॾहिं असांजा वॾा सिंध मां हिते आया हुया त हिकु इहा सिंधी ॿोली ई त पाण सां खणी आया हुया, बाक़ी त हथ ख़ाली आया हुया। त असांजो फ़र्ज़ु आहे असां पंहिंजी सिंधी ॿोलीअ खे बचाइण जे लाइ जेको कुझु करे था सघूं कयूं। त अॼु खां सभु तयारु थी वञो, घर में ॿारनि खे सिंधी सेखारियो, सिंधी ॿोलीअ खे अॻिते वधायो, पंहिंजी हिन सिंधी ॿोलीअ खे मिटिजणु न ॾियो। जय झूलेलाल।